औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 4 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे मौलवी हिदायतुल्लाह आरिजो साहब। पाण ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जे पाड़े ठारे वहाण तालके बाकराणी ऐं ज़िले लाड़काणे में मुला ख़ानदान जे हिकु आलिम ख़लीफ़े मौलवी अब्दुल्लाह आरिजे जे घर में 17 मई 1938 ऐं किन किताबनि में 1940 ईस्वीअ 17 रबीउल अव्वल 1358 ऐं किन किताबनि में 1360 हिजरीअ में जनम वरितो। इब्तिदाई तालीम पंहिंजे वालिद साहब वटि पढ़ियो, पोइ मुख़्तलिफ़ मदरसनि में रही करे इल्मु पिरायाईं, जहिड़ी तरह राशिदिया पीर जो ॻोठु, मदरसा नईमिया आगाणी, पठाण ॻोठु नज़द ॾोखरी, अहसनुल बरकात हैदराबाद, अनवारुल उलूम मुल्तान ऐं जामिया रज़विया मज़हरुल इस्लाम फैसलाबाद लेलपुर में अल्लामा शेख अल हदीस सरदार अहमद साहब जन जी रहबरीअ में सन 1960 ईस्वीअ 1380 हिजरीअ में सनद हासिल करे वापसि ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा मोटी आया। पंहिंजे वाल साहब जे क़ाइमु कयल मदरसा हुसैनिया रज़विया में तदरीस जो कमु ज़ोर ऐं शोर सां शुरू कयाईं ऐं मदरसे खे ओज ते पहुचायाईं। पाण सालाना दस्तारबंदीअ जे मौक़नि ते तमामु वॾा शानदार जलसा कराईंदो हुयो। घणा मशाइख़ ऐं उलमा दावत ते आणाईंदो हो। दीनी उलूम जे सिलसिले में संदसि बेअंदाज़ ख़िदमतूं आहिनि। संदसि इन मदरसे में सवें हाफ़िज़ुल क़ुरान दस्तारबंदी करे विया ऐं केतिरा ई आलम सॻोरा पैदा थिया, जिन वरी ऐं सॼी सिंध जे अंदरि कुंड कुड़श में वञी करे दीन जी तालीम ऐं तबलीग जे सिलसिले खे जारी ऐं सारी रखियो। संदसि ख़िदमतुनि जे नतीजे में पूरी सिंध जे अंदरि केतिरा ई जेको आहे दीनी मदरसा क़ाइमु थिया ऐं उन्हनि दीनी ख़िदमतूं आम माण्हुनि ताईं पहुचाइण में वॾो कमु ॾिनो। संदसि वफ़ात 14 मई 2005 ईस्वीअ 5 रबीउल आख़िर 1426 हिजरीअ ते थी। पाण वाहण वारी मस्जिद जे सहन में पंहिंजे वालिद साहब जे क़ब्र जे लॻे मदफ़ून आहिनि। किताब लाड़काणो सबीता सिंधू नाणो डॉक्टर ग़ुलाम अली हिम्मत अली सांगी सुफ़ो 258। जज़ाकल्लाह।